असांजे मुआशरे में इमामनि जो वॾो मसलो आहे त साईं चारई इमाम हक़ ते इन मसइले खे थोरो हल करण जी कोशिशि कयूं, क़ुर खां पुछूं। सूरह बनी इसराइल आहे, सूरह बनी इसराइल 8 रुकू पहिरीं आयत, 8 रुकू जी पहिरीं आयत। रब्बुल आलमीन फरमायो यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम। हाणे चवंदा न भाउ इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह, इमाम शाफ़ी रहमहुल्लाह, इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह, इमाम मालिक रहमहुल्लाह, चवंदा हुआ चारई इमाम हक़ ते। हिकिड़ो तो चवे सिज आहे, ॿियो तो चवे चंड आहे, असां था चऊं ॿई हक़ ते। हिकिड़ो तो चवे ॾींहुं आहे, ॿियो तो चवे राति आहे, असां था चऊं ॿई हक़ ते। ॿई हक़ ते कीअं, चारई हक़ ते कीअं? हाणे क़ुर छा थो चवे त असां क़यामत वारे ॾींहुं हर इंसान खे, यौम माना ॾींहुं, नदउ माना सॾु कंदासीं, कुल्ल उनासिन माना हर इंसान खे, बेइमामिहिम उनजे इमाम सां गॾु, बेइमामिहिम उनजे इमाम सां गॾु। हाणे असां था चऊं आलुल हदीस जी दावत इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं असांजो इमाम कहिड़ो आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजी इहा दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़यामत वारे ॾींहुं असांखे पंहिंजे इमाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु उथारे। इहा दुआ ग़लति आहे? बिल्कुलु असां करे सघूं था न, ऐं असां दिलो जान सां कंदा आहियूं। जेके माण्हू चवनि था त मुंहिंजो इमाम इमाम अबू हनीफा आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले में न, इमाम अबू हनीफा जे टोले में क़यामत वारे ॾींहुं उथारे। चवंदो न, जेकॾहिं मुस्लमान हूंदो न पको ऐं सचो ऐं खरो, चवंदो न मूंखे क़यामत वारे ॾींहुं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले में उथिणो आहे, इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह जे टोले में न, त पोइ पैरवी बि कंहिंजी करणी पवंदी? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इत्तिबा भी कंहिंजी करणी पवंदी? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। इताअत भी कंहिंजी करणी पवंदी? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। मुहम्मदुन फर्क़ुन बैन अन्नास, नबी अलैहि सलातो वसलाम फरमायो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे विच में फ़र्क़ु करण जे लाइ आहे। छा जे लाइ आहे? फ़र्क़ु करण जे लाइ। जंहिं जी निमाज़ जो तरीक़ो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ वारो हूंदो, इहा निमाज़ कामयाब आहे। जंहिंजी ज़कात जो तरीक़ो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो हूंदो, उनजी ज़कात मक़बूल मंज़ूर आहे। जंहिंजे रोज़े जो तरीक़ो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े वारो हूंदो, उन शख़्स जो रोज़ो कामयाब आहे। त मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे, ख़ुलासा कलाम इहो आहे त दुनिया जे अंदरि कोई भी पीर हुजे, कोई फ़क़ीर हुजे, कोई वली हुजे, कोई बुजुर्ग हुजे, कोई मुहद्दिस हुजे, कोई इमाम हुजे, कोई ज़ाकिर हुजे, कहिड़े भी क़ौम सां कहिड़े भी क़बीले सां ताल्लुक़ रखे, इन्हनि सभिनी खां ग़लती थी सघे थी। ग़लती जेकॾहिं नथी थी सघे त कंहिंखां नथी थी सघे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईअं आहे कि न? दुनिया जे अंदरि सभिनी खां ग़लतियूं थी सघनि थियूं न, पर ग़लतीअ जो इम्कान किथे कोन्हे? नबी अलैहि सलातो वसलाम जी ज़ात वटि छो कोन्हे? फरमायो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ॻाल्हि न आहिनि कंदा, अल्लाह जे तरफ़ खां वही ईंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची मोहब्बत ऐं उन मोहब्बत जो जेको तक़ाज़ो आहे, मोहब्बत जो जेको मक़सदु आहे, इत्तिबा इताअत नबी अलैहि सलातो वसलाम सां करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।